से फरमायो तो पंजन कमन करण वारे जे मथों जन्नत आशिका। पंजन कमन करण वारे थे इन्नल जन्नत तश्ताक़ु अला खम्स नफर। पंजन कमन करण वारे थे जन्नत आशिका। केड़ा पंज? तालील कुरान, कुरान घणो पढ़े। सुबह जो कुरान, शाम जो कुरान, मंझंदि जो कुरान, रात जो कुरान। जंहिंजी कुरान सां यारी आहे उन ते जन्नत आशिका। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह 100 दफ़ा ख्वाब में अल्लाह जी ज़ियारत कई। हिकिड़ो सुवाल पुछे, अल्लाह तुंहिंजो कुर्ब छा में आहे? अल्लाह पाक फरमाए, अहमद मुंहिंजो कुर्ब अथई मुंहिंजे कुरान में। कुरान घणो पढ़े, जन्नत आशिका। व हाफ़िज़ुल लिसान, पंहिंजे ज़बान जी हिफ़ाज़त करे। हुज़ूर फरमायो ॿिनि शयुनि जी ज़मानत तव्हां ॾियो, जन्नत जो ज़ामिन मां आहियां। कि ज़बान ग़लति इस्तेमालु न कजो, ॿियो उगल ग़लति इस्तेमालु न कजो। जन्नत जो ज़ामिन मां मुहम्मद आहियां। व मुतइमुल जिया, बुखियनि खे खाधो खाराए। जन्नत आशिका। घड़ी खैरे में लॉकडाउन लॻो पियो आहे, ख़ैरात कयो, अल्लाह जे नाले ॾियो। ॿ मानियूं बोड़े जी भाॼी आहे बि ख़ैरात आहे। माण्हुनि जे लेखे ख़ैरात रुॻो थिए ॻाल्हि, 2 मानियूं बि ख़ैरात आहे। पाणीअ जो गिलास बि ख़ैरात आहे। हुज़ूर तो फरमाए खैरुन नास मय्यन फउन नास, तव्हां में भलो उहो आहे जेको माण्हुनि खे नफ़ो पहुचाए। इन जे करे सरंदीअ वारा माण्हू, ॾिहाड़ी कमाइण वारा जेके लॉकडाउन जे ज़रिए घर वेही रहिया, सरंदीअ वारा उन्हनि जी मदद कनि। बिटाई तो चए वण था मेवो कनि, पर पाण न खाइनि पंहिंजो। अंब जो अंब कंदो आहे त पाण थोरे खाईंदो आहे, घड़ी खैरे वारा खाईंदा। ॿेर जो ॿेर कंदी आहे, पाण खाईंदी आहे छा? असां खाईंदा आहियूं। खजी जो खजूं कंदी आहे, पाण असां लतीफ़ तो चए वण था मेवो कनि, पर पाण न खाइनि पंहिंजो। ठिकर, भितर, छापड़ूं ऐं धूणा बि दार सहनि, पर फिरियो फिरियो फर कनि पिया नियत मुताबिक़ पंहिंजे। लॉकडाउन जे करे जेके ॾियारी वारा घरनि ते सरंदीअ वारा उन्हनि जी मदद कयो, छो त ग़रीब जी मदद बि सवाबु आहे। बिटाई तो चए निमाज़ रोज़ो पिणु चङो कमु, पर उहो को ॿियो फार्म जंहिंसां पसी पीढ़ीअ खे, उहा आहे ख़ल्क़ जी ख़िदमत। क़ुरान घणो पढ़े, जन्नत आशिका। ज़बान जी हिफ़ाज़त करे, जन्नत आशिका। बुखियनि खे खाधो खाराए। लतीफ़ तो चए जिन ॾिनो तिन जातो, ॿिया मेड़ींदड़ सभई मुटा, ॾींदड़ मूं उहे ॾिठा जिन जो चाहियो हिन जन्नत में। व मुकसिल उरियान, जो तो माण्हू जंहिंते जन्नत आशिका, उघाड़नि खे लटा पाराए, ग़रीबनि मिस्कीननि खे ईदू कराए। पंजो माण्हू जंहिंते जन्नत आशिका, वमन सल्ला अला हबीबिर रहमान, जेको मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद घणो पढ़े। सुभान अल्लाह। सब साथी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सय्यदना नबीना हबीबना मौलाना मुहम्मद व अला आलि व बारिक व सल्लम। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह साईं असांखे इन्हनि पंजनि माण्हुनि मां बढ़ाए। साईं ख़ालिक दाद जी उमिरि में बरकत अता फरमाए। अल्लाह हिन मस्जिद खे, हिन मदरसे खे क़यामत ताईं आबाद फरमाए। अल्लाह किरोना खां असांजे मुल्क जी हिफ़ाज़त फरमाए। ॻड़ी खैरे जे रौनकुनि खे अल्लाह वरी बहाल फरमाए। रब्बना अतमिम लना नूरना वग़फिर लना इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाहुम्मा फातिर अस्समावाति वल अर्ज़ अंत वलियुना फिद दुनिया वल आखिरा, तवफ़्फ़ना मुस्लिमीन व अलहिक़ना बिस्सालिहीन। ऐ अल्लाह कोरोना से असांजे मुल्क जी हिफ़ाज़त फरमा, पूरी इंसानियत जी हिफ़ाज़त फरमा, उम्मत मुस्लिमा जी हिफ़ाज़त फरमा, पूरी दुनिया जो लॉकडाउन ख़त्म फरमा, वरी मस्जिदनि मदरसनि जो रौनक बहाल फरमा, काबतुल्लाह शरीफ खे तवाफ़ सां आबाद फरमा, मदीने पाक में वरी महबूब जे आशिक़नि जी रश फरमा। ऐ करीम अल्लाह हिन वबा मां असांजी जान छॾा। अल्लाहुम्मा रफ़अना अनल बला वल वबा वत ताउन वल फितन वल किरोना। ऐ अल्लाह जिन बीमारियुनि जा नाला वरिता, इन्हनि सभिनी बीमारियुनि खां पनाह अता। ऐ अल्लाह किरोना मां जान कान छुटी, वरी माकर जो अज़ाब लामारा पियो ॾे। अल्लाहुम्मा ला तक़्तुलना बिग़ज़बिक
अल्लाहुम्मा ला तक़्तुलना बिग़ज़बिक, अल्लाहुम्मा ला तक़्तुलना बिग़ज़बिक। ऐ अल्लाह पंहिंजे डमर जे ज़रिए असांखे क़त्ल न फरमा, वला तुहलिकना बिअज़ाबिक, पंहिंजे अज़ाब जे ज़रिए असांखे हलाक न फरमा। असांजे कमनि कोताहिनि खे माफ़ कर। जंहिं हबीब जे सदके जहान पैदा कई, सत आसमान पैदा कई, ज़मीनूं पैदा कई, कायनात पैदा, उन हबीब जे सदके बाज फरमा। अल्लाह अस्पतालुनि खां बचा, कोर्टनि खां बचा, थाणनि खां बचा, क़बाइली झेड़नि खां बचा, फितने फसाद खां बचा। मक्के मदीने जी ज़ियारत नसीब फरमा। पूरी दुनिया जो लॉकडाउन ख़त्म फरमा। घड़ी खैर जो लॉकडाउन ख़त्म फरमा। घड़ी खैर जो रौनक बहाल फरमा। ए सहाफ़ी हज़रात आया आहिनि जेके मज़लूमनि जो आवाज़ ज़ालिमनि जे बाला ऐवाननि ते पहुचाई। ऐं अल्लाह इन्हनि खे हक़ ऐं सच जो साथारी बणा। अल्लाह इनके मज़लूमनि जो साथारी बणा। अल्लाह घड़ी खैर जे साहिबनि खे मज़लूमनि जो आवाज़ बणा। ऐं करीम रब हिन शहर जो रौनक बहाल फरमा। जेलनि खां बचा, फितने खां बचा। साईं ख़ालिद दाद जे मदरसे खे क़यामत ताईं आबाद फरमा। क़ुरान जूं तवारूं जारी फरमा। बच्चनि जे सीननि खे क़ुरान जे नूर सां मुनव्वर फरमा। अल्लाहुम्मा सल्लि अला इसम मुहम्मदिन, जिस्म मुहम्मदिन, रूह मुहम्मदिन, बलद मुहम्मदिन, मिनासियत वजीह वजीह मुहम्मदिन, करीम मुहम्मदिन, रहीम मुहम्मदिन, शफीक मुहम्मदिन, कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम फिल आलमीन इन्नका हमीदुम मजीद। आमीन। ला इलाहा